अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे कोट लखपत जो कैदी जेल डायरी। लेखक रसूल बख्श पली जो। किस्त ॾहीं 26 मई 1982 ईस्वी। पूरा 11 महीना अॻु हिन जेल में आयो हुउसि। लिखण जा इलाही कम पिया आहिनि, को बि कोन थियो आहे। अॼु ज़ोर करे किताब में नोट कयल ख़ासि दिलचस्प पंजाबी पहाका पंजाबीअ जे नोटबुक में लिखण जो कमु कयुमि। हेसि ताईं 66 लिखिया अथमि। उर्दू सर्विस में तारीख़ साज़ जी तक़रीर पई हले। आख़िरी 2-3 सिटनि मां मालूम थियो त कंहिं शाह लतीफ़ नाले माण्हूअ जे कलाम बाबति तक़रीर हुई। पहिरें सोचियमि त असां वारे बाबति त कान हुई। पोइ चयमि त यूपी सीपी ऐं दखन जा सभु लल्लू पंजू खुटी विया आहिनि जो ॿियनि जो वारो ईंदो। मंझंदि सभु लीडर, सभु क़ाइदे आज़म जा क़रीबी साथी, सभु अंग्रेज़ खे भॼाइण वारा, अंग्रेज़ी जासूस बि सॼे हिंदुस्तान जा अज़ीम क़ौमी रहनुमा। संदन मसीत जो हर मुल्लो, मुतबहर आलिम, हर तुकबंद शाइर, बेदिल उर्दू नाम निहायत क़ौमी अख़बारुनि जे सफ़नि जा सफ़ा उन्हनि जे हवालनि सां सींगारिया पिया आहिनि। ॿिया त ठहिया, पर असांजा मुला बि मज़लूम जन जो नाम निहायत क़ौमी रिकॉर्ड में पाट ते बि नालो कोन्हे। पछतो जा कुझु पहाका आहिनि, पर थोरा। पछतो ऐं बलोची शाइर ऐं पहाकनि जी किताब लाइ माण्हू डोड़ाए डोड़ाए बीठो आहियां, पर नाम निहायत क़ौमी किताबनि जे दुकाननि ते हिन मुल्क जे माण्हुनि जे ॿोलियुनि जा किताब किथे? हमरा अचनि त ॻोल्हे शकर घुरायां। सिंधी, पंजाबी, सराइकी, बलोची ऐं पछतो पहाकनि जो तक़ाबली मुतालियो कजे। उन्हनि अदबनि जी ऐं हिंदी अदब जी तारीख़ जो तक़ाबली मुतालियो बि थियणु खपे। हिंदी ॿाराणो किताब बि घुरायो अथमि, पर मिले ई नथो। पछतो अलिफ़ बि सिखी वियो आहियां, पर हिंदी जा माकोड़ा ॾिसियो हिमत ई जवाबु ॾियो वञे। पर ख़ैरु छॾिबुसि कोन, रुगो किताब मिले या को अंधो मंडो उस्ताद हथु चढ़े। BBC चए थी त अर्जेंटाइन जा जंगी जहाज़ खटण वारा आहिनि। अंग्रेज़ सरकार जी दावा मुताबिक़ ईरानी वज़ीर आज़म ख़ामनई नईं आज़ादु करायल खुर्द शहर जो दौरो कयो। केॾो न अज़ीम ॾींहुं हूंदो ईरानियुनि लाइ, जन लाइ कुझु वक़्तु अॻु दुनिया सम्झो थिए त विया ख़तमु थी ऐं वरी बि वञी साम्राजी छाड़तनि जो खाज थिया। पर अवाम जॾहिं इनक़िलाबी जज़्बे सां सरशार थी डिघीअ अणवर्च ऐं दिलेरीअ वारी जिदोजहद करे, तॾहिं साम्राज जा ऊचा पहाड़ भोरा भोरा थियो पवनि ऐं अॻियां टकर टर मथां रोह रतियूं थिए वारो कमु थियो वञे। ज़िंदाबाद मिलत ईरान ऐं ज़िंदाबाद ईरानी अवाम। टियों ॾींहुं इस्पताल वेंदे केॾा न अजीब अहसास दिलि में पैदा थिया। बेअंदाज़ माण्हू, क़िस्मे क़िस्मे, हर उमिरि ऐं हर तबिके जा माण्हू, बेलगाॾियूं, रेढ़ा, स्कूटर, मिनी टैक्सियूं, बसूं, कारियूं, ट्रकूं, हल हल आवाज़, शोर, ट्रैफ़िक जा सिग्नल, न मुक़दम, न सिपाही, न बुर्जूं, न लोही सीखूं, न हैबत जेॾा दरवाज़ा ऐं गेट, न संतरियुनि जा हुकिरिया, न ख़ौफ़, न हिरास। माण्हू बिना वाटियुनि ऐं ससनि जे पे हलिया। कंहिंखे कंहिंजी ॻणती कान हुई त मतां भॼी न वञे। हिकिड़े अलाए कहिड़े रस्ते ते पहुची पोइ सम्झुमि त रस्तो ॾिठलु आहे। हितां अॻे कई भेरा कार में लंघियो आहियां। आख़िर लाहौर जी नहर वटां लंघियासूं। कई भेरा उन जे पासे खां लंघियो आहियां, पर नालो अॼु मालूम थियो गुलबर्ग नहर। चइबो हिन पासे बि गुलबर्ग आहे। लाहौर जी डिफेंस कॉलोनी आख़िर माल आयो सुञातमि। अल हमरा फ़न जो मर्कज़ अॼु नोट कयुमि त ख़ूबसूरत ठहियलु आहे। अजब जी ॻाल्हि जो ही मुख़्तसिर ओट मोट 30-40 मील जो सफ़र उन्हनि तमामु थोरनि सफ़रनि मां हिकु आहे जिन में मूंखे बेहदि मज़ो आयो। हिननि पहिरेदारनि जे विच में क़ैद जी हालति में पाण खे बिल्कुलु बेफ़िक्र महसूसु कयुमि। अॻे अक्सर त पाण गाॾी हलाइबी हुई, सॼो वक़्तु उहो फ़िक्र हो मतां एक्सीडेंट न थिए। ॿियो सॼो वक़्तु सोचूं, ज़िमेदारियूं, रिथाऊं, गौरो फ़िक्र, ॻणतियूं ऐं अंदेशा। हथगाॾीअ जे वेल में ख़्याल अलाए किथे, बसि एतिरो शुक्र आहे जो वञी किथे न किथे पहुचबो हो। टियों ॾींहुं का बि अपॉइंटमेंट कान हुई, किथे बि पहुचणो कोन हो, कंहिंसां बि बहस करणो कोन हो, कंहिंखे बि क़ाइल करणो कोन हो, को बि कमु लाज़मी तरह करणो कोन हो। न मीटिंग, न तकरीर, न आॾी पुछा, न आर्ग्यूमेंट। वांदो ई वांदो, मुकमिल वांदो, ज़हनी तोड़े जिस्मानी तरह। अहिड़ी कैफ़ियत ज़िंदगीअ में मूंखे घणनि सालनि खां पोइ विरले खां मिलंदी आहे। न त हर वक़्तु वठ वठां, भॼ भॼां। जंहिं ॾींहुं
कड़ियो गंवर हारी कॉन्फ्रेंस थी पए। उन ॾींहुं स्टेज ते वेठे एॾो थकल होसि जो चयमि त रुॻो अॼोकी राति ख़ैर सां गुज़री, वरी हफ़्तो घर मां ॿाहिरि कोन निकिरंदुसि। भायमि त इजो थो हिते रही पवां। उन महिल हिकिड़ी चरी नंढड़ी छोकिरी अची भरिसां वेठी ऐं निहायत मासूमियत सां चवणु लॻी, बाबा मूंसां ॻाल्हियूं कर। हर शइ प्यारी, अजीब ऐं मज़ेदार पई लॻे। पाणी, वण, ॿूटा, जायूं, परियां आसमान, लुत्फ़ बि ॿितरफ़ो किसो आहे। निज़ारो बि सुठो हुजे ऐं माण्हूअ जी दिलि बि निज़ारे मां लुत्फ़ अंदोज़ थियण जी हालत में हुजे। इस्पताल पहुतासीं त पुलिस ईअं पोज़ीशन वठी बीठी ॼण आउं 7 खून करे आयो हुउसि ऐं हिते आयो ई छांगे वांगुरु गोली थियण लाइ हुउसि। छांगू नेठि न मुड़ियो। उहे ई हंगामा, उहे ई प्रेस दास्तान, टेस्टूं कयाऊं, रत वरिताऊं, विच में इंतज़ारु करण लाइ चयाऊं। हिकिड़े कमरे में अची वेठासूं। अकाउंटेंट जो कमिरो हो, उनखे अलाए छा ॿुधायऊं। निहायत इज़त सां गॾियो, चांहि बिस्कुट खारायईं, पाण कम खे लॻो वियो। हिकिड़ो हमराह विचोले दर्जे जो मुलाज़िम बीमारीअ बाबति ॻाल्हाइण लॻो। ॻाल्हि नेठि फिरी गिरी उते ई जिते हमेशह ईंदी आहे। चयाईं, असीं मामूली नौकर आहियूं, पर मसइलो बिल्कुलु आसान हो ऐं क़ुर्बानी ऐं शहादत मुस्लमान जो ॾाज आहे। क़ुर्बानी ॾियूं हा त हीअ हालत न थिए हा। जेके हमराह बांग्लादेश में ॿधिजी पिया हुआ, उन्हनि जे क़ुर्बानी ॾियूं हा त उन्हनि खे जन्नत जूं हूरूं नसीब थियनि हा ऐं हिते असांखे बि उहे ॾींहं कोन ॾिसणा पवंदा। हू बि ख़ुशि ऐं असां बि कमु ऐं हू बि ख़ुशि ऐं असांजो बि कमु थी वञे हा। संदसि मतिलबु सम्झी मुरकियुसि। किंग एडवर्ड कॉलेज जे लान ते वञी वेठासीं। इंस्पेक्टर ऐं अज़मत चोरनि खे सची कराइण जी मुश्किलातुनि ऐं क़ैदियुनि खे सिधो करण जे नुस्ख़नि ते ख़्यालनि ऐं तजुर्बनि जी ॾे वठि करण में लॻी विया। आउं लान ते वेही अख़बार पढ़ंदो रहियुसि। डॉक्टर ऐं ॿियनि जो रवैयो इज़त ऐं ख़ासि ख़्यालु रखण वारो हो। हिननि शायदि खेसि ॿुधायो हो त हमराह हिते जो कोन्हे। मुंहिंजे हुलिये शकिल ऐं कपिड़नि बि ॻाल्हायो पए। पुलिस जो हेतिरो अटालो बि हो, मतिलबु त हर कंहिंखे अहसासु नज़र आयो थिए। ॿिए ॾींहुं वरी साॻियो फॾो। अॻिए ॾींहुं सूबेदार पोयां वेठो हो। अॼु कार कंहिं जज बज जे स्कोर्ट में वई हुई। दस्तूरी छकिड़ो हो। सीटूं 2, ड्राइवर खां सवाइ असीं 3। अॻियां केरु वेहे केरु पुठियां। सूबेदार चए त आउं त पुठियां कोन वेहंदुसि। ॻाल्हि ख़सीस पर मसइलो नाज़ुक, पुठियां केरु वेहे। आख़िर हल इहो निकितो त सिक्योरिटीअ जो सुवालु आहे। बिना हथकड़ीअ कैदीअ जो अॻियां वेहणु ख़तरनाक आहे। उहो पुठियां वेहे जिते ॿी पुलिस राइफलुनि सां मौजूदु आहे। उतां भॼी कोन सघंदो। ॻाल्हि में कुझु बि कोन हो ऐं सभु कुझु बि हो। ॾोह उन्हनि जो बि कोन हो। आम तरह को बि ऑफिसर पंहिंजे स्टाफ अॻियां पुठियां छकिड़े में वेहण लाइ तयारु कोन थिए हा। ज़ाहिर आहे मथां से माण्हू खिलनि हा, पर मूंसां बि मसइलो हो। कैदी क़ौमुनि ऐं माण्हुनि जा हक़ एतिरा थोरा वञी बचंदा आहिनि जो उन्हनि ख़सीस ऐं ज़ाहिरी तरह खिल जहिड़नि हक़नि तां बिना हुजत जे ऐं चुपचाप हथु खणणु हिननि लाइ ॼण पंहिंजे वजूद जे मौत खे तस्लीम करण जे बराबरि हूंदो आहे। हिननि वटि बचत में का बि कुवत हूंदी कान्हे जंहिंसां हू थियल नुक़सान जी पोइ बि तलाफ़ी करे सघनि। हिननि लाइ तिर जी गुथी 100 चोटूं खाए वारो किसो हूंदो आहे। उन्हनि ख़सीस खां ख़सीस हक़नि जी सलामतीअ लाइ ज़रूरत वक़्तु पोइ ते न हटणु या ज़रूरत वक़्तु ख़तरो न खणणु, साबित क़दम न रहणु ऐं नुक़सान न सहणु, ॿई ॻाल्हियूं हिननि खे अहिड़ो नुक़सानु रसाईंदियूं आहिनि जंहिंजी पोइ तलाफ़ी थी कान सघंदी आहे। मूंखे ख़बर हुई त आउं बेवस कैदी आहियां। कैदियुनि लाइ फुल्ड़ियुनि मां फट थी पवंदा आहिनि। कामोरा पाण में जुट थी ख़सीस मां ख़सीस ॻाल्हि तां नादानी ऐं उॿराई थी सघे थी। ख़ुदि हुकूमत बि दिलि में ख़ुशि थींदी त चङो थियो जो हिन खे फीअ कढियाऊं। ज़रूरत पई त माज़रत बि करे छॾींदा या कंहिंखे ट्रांसफ़र या सस्पेंड करे नाराज़गीअ जो ढोंग रचाए छॾींदी। पर सॼी ॻाल्हि ऐं हालतुनि ऐं संदन तवाज़ुन ते कुझु सेकंडनि में ग़ौर करे मूं चयो त आउं उते ई वेठो आहियां। तव्हां मां जेको चाहे भले वञी पुठियां वेहे। वॾो गोड़ थी वियो। आख़िर ॿई ॼणा अची मुंहिंजे भरिसां अॻियां वेठा। मुंहिंजी हालत अहिड़ी थी जो अंदरि हुअण करे आउं ड्राइवर सां वञी लॻुसि। तंहिं करे चयुमि त 3 कोन वेही सघंदासूं, 2 वियूं। उन ते अज़मत लही सूबेदार खे चयो, बाबा हीउ सिक्योरिटीअ जो मसइलो आहे, तूं ॼाणी तुंहिंजो कमु,
भले पंहिंजी कारवाई कर ऐं जिते वणई उते क़ैदियुनि खे विहार। हाणे ही ॿई हिकिड़े पासे किसो कोता। मूं चयो त आउं पोयां बिल्कुलु कोन वेहंदुसि, तव्हांखे जेको करिणो आहे सो भले करियो। अज़मत खे बि चयुमि त तूं हिन खे बछूं पियो करीं, तूं बि मूंसां हाणे न ॻाल्हाए। अज़म भॻो अंदरि, अलाए छा चयईं छा न चयईं। उन विच में गुलज़ार जेलर आयो, उन सूबेदार खे सम्झायो, राजमिड़ी अची गॾु थिया। ॻाल्हि में कुझु बि कोन हो। जंगाण शाही अज़मत ॿाहिरि अची ऐलान कयो, तव्हां नथो हलां, तव्हां वञो। वाट में सूबेदार तलाफ़ियूं कयूं, चए ही ज़िम्मेवारियूं खणी रियायतूं आउं पियो ॾियां, न त मूंखे लेटर आयो आहे त हिन खे डबल हथ कड़ियूं लॻंदियूं, ख़तरनाक तरीन माण्हू आहे। मूं चयुसि उहा फज़ूल ॻाल्हि आहे, महिरबानी का बि कान्हे, जीअं आम तरह थींदो आहे तीअं आहे। चयईं त अज़मत मूंखे चयो आहे त ही सियासी ॿियासी माण्हू कोन्हे, रुगो उहे फॾा कंदो आहे ऐं कंहिंजी ॻाल्हि न मञींदो आहे, उन करे अंदरि पियो आहे। सियासी जेके हुआ से सभु बंदोबस्तु करे निकिरी विया या पंहिंजे घरनि में नज़रबंद आहिनि। मूंखां जेका कवाली पहुती सा ॿुधाईमांसि, कुझु पैसो टको ॻाल्हि डूल में वेठसि या छा, बहरहाल पोइ कुझु वधीक ख़्यालु कयई। हलंदे शर्त उन ॾींहुं टेस्ट वठण वारो डॉक्टर सां ॻाल्हि कयई। उन अची चयो तव्हां चांहि पीअंदव? मूं चयो हा, मूं ग़लती विचां एहतियातन नाश्तो कोन कयो आहे। बिस्कुट घुरायई, चांहि हथ सां ठाहे ॾिनई, वॾी इज़त वॾी एहतराम ऐं वॾी कुर्ब सां चए असीं नौकर माण्हू आहियूं, सुभाणे तव्हां हाकिम थींदा, असांखे चवंदा हीअं करियो, असां हीअं कंदासूं। वियाना ऑस्ट्रिया मां पढ़ी आयो हो, एटमी तशख़ीस ऐं इलाज जो डॉक्टर हो। वरी काल को हमरा शीन आयो, वरी ॻाल्हियूं वन यूनिट यहया जनरल गुल हसन ऐं रहीम ऐं क़ौमियत। मूं चयुसि मूंखे तव्हांजे हर नुक़्ते सां इख़्तिलाफ़ आहे। उहा नवाए वक़्तु ऐं उर्दू डाइजेस्ट जी प्रोपेगेंडा आहे जेका पंजाब खे ज़हर वांगुरु खाई वई आहे। पंजाबी हुक्मरान तबिके जी कयल ॾोहनि जी डिघी फ़हरिस्त ते पाण में तफ़सीली बहस करण जी ज़रूरत आहे त अवामी सतह ते पंजाब तोड़े ॿियनि सूबनि जा तो जहिड़ा सही जज़्बा रखंदड़ नेक नियत माण्हू पाण में गॾु थियनि ऐं हिक ॿिए जे नुक़्ताए नज़र खां वाक़ुफ़ु थियनि ऐं ग़लति फ़हमियूं दूरि करे रहियल नुक़्तनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कनि। डॉक्टर पंहिंजे भाउ खे वठी आयो ऐं शुरूआती तारीफ़ करायई। उन विच में परवेज़ मलक नज़र आयो, लाहिनि चाढ़ियुनि वरनि वकड़नि वारी डिघे अणांगे उरच ऐं सूर्याईअ वारी जिदोजहद जे नुस्ख़े जो तासीर। गपशप ख़ासि न टेस्टुनि जो रिज़ल्ट मिलियो, ॻलफड़ो या अलाए छा पंहिंजो कमु घटि थो करे। वाट में सूबेदार पंहिंजी नौकरीअ जा हाल ॿुधाईंदो आयो, माण्हू ख़राबु कोन हो पर आदत जी मजबूरी। जेल अंदरि गिड़ियासीं त अज़मत हिकदमि सूबेदार खां पुछियो छा थियो। मतिलबु होसि त पुलिस मुंहिंजो कुझु इलाजु कयो या न। मुंहिंजे वेहण लाइ कुर्सी अचण में देरि थी। हूअं बि मूंखे ख़बर न हुई त अज़मत मूं मथां संदसि बेइज़ती बल्कि सॼी जेल डिपार्टमेंट जी बेइज़ती ऐं ख़्वारीअ जो कहिड़ो भयानक ऐं जुड़तो दास्तान पेश कयो हूंदो। उन करे फ़िलहालु छॾ मंडो वारीअ में वारे उसूल ते अमल कंदे पंहिंजे वार्ड हलियो आयुसि। काल्ह राति सोचींदो रहियुसि त अज़मत चीफ जस्टिस लाहौर सां पंहिंजी माइटी पियो ॿुधाए। जेल ऑफिसर ज़रूरु खांसि कन हणंदा हूंदा। जेल डिपार्टमेंट जे इज़त जो बि मसइलो थी सघे थो। चई सघनि था त असां हिन सां हमदर्दीअ तौरु पंहिंजो ऑफिसर कढी ॾिनूं त उन खे पाण सां गॾु वेहण बि न ॾिनई ऐं केस लाहे छॾियईं। हेतिरी ॿाहिरीं पुलिस तोड़े जेल पुलिस जे अखियुनि अॻियां। ॿियनि घणनि माण्हुनि वांगुरु मुंहिंजो बि ज़िंदगीअ जे वॾे अरसे ताईं घणो गुज़र सफ़र हीअं जे ज़ोर ऐं बहादुरीअ ते रहियो आहे। जेकी हूंदो होसि ॾिसी रहिबो, जेकी हूंदो सो ॾिसी रहिबो। अहिड़ियुनि टके टिनि पैसनि वारनि ॻाल्हियुनि खे केरु थो पुछे। खामखां कंहिंखे जहिड़ो करिणो हूंदो त पाण वरी कंहिंखां डिॼूं था छा, वग़ैरह वग़ैरह। पर सियासी ऐं तारीख़ी मुताले थोरे तजुर्बे खां पोइ उहे ॻाल्हियूं ॿाराणियूं ऐं ॼटियाणियूं लॻियूं। ख़ासि करे जदली मादियत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ऐं मुस्बत सफ़ारतकारी डिप्लोमेसी लेनिन स्टालिन माओ होचीमन ऐं ली दोआन जे लिखणियुनि ऐं सफ़ारतकारी जी तारीख़ जो मुतालियो करण खां पोइ ख़बर पई आहे त ज़िंदगी हेठां खां मथे ऐं मथे खां हेठि जो सफ़रु आहे।
अज़ीम शयूं ख़सीस शयुनि मां ठहियल आहिनि। ज़बरदस्त ड्रामाई कामयाबियूं तोड़े तबाहियूं मामूली कमनि जी आहिस्ते आहिस्ते ऐं तेज़ तेज़ नमूने जम थियण खां पोइ वजूद में अचनि थियूं। जेको माण्हू अॻिते वधण सां गॾु घुर्बल तेज़ीअ सां पोइते नथो हटी सघे, उहो दुश्मन जो आसान तरीन शिकार आहे, उहो वेढ़ू नाहे। सिंधीअ में चई विया आहिनि त बाहि पाणी ऐं दुश्मन खे घटि सम्झणु मूर्ख जो कमु आहे। ख़ासि करे वेड़ तोड़े सिफ़ारतकारीअ में ख़सीस शयूं थींदियूं ई न आहिनि। पंजाबीअ में हिकिड़ो ॾाढो दानाईअ वारो पहाको आहे, दुश्मनाने विच अंज रहो, जीअं बतियां दंदां विच जेब। दुश्मन जे विच में ईअं रहो जीअं ॾंदनि जे विच में ॼिभ, यानी ज़ुबान। मालूम थियो त मजीद कुरैशी बि मोकल ते वियो आहे, उन करे उहो बि मालूम कोन थींदो त मियां अज़मत कहिड़ो बमण मचायो आहे ऐं उन जो कहिड़ो असरु पियो आहे। उहो सोचे सुप्रीडेंट खे चिठी लिखियमि, जंहिंजो मतिलबु हो त ईंदड़ राउंड में मूं वटां थियो वञिजो। ईंदड़ राउंड सूमर ते थियणो आहे, अञा कुझु ॾींहं पिया आहिनि, उन विच में काफ़ बि ईंदो, पोइ ॾिसबो। काल्ह चिठी लिखियमि, ओचितो सुप्रीडेंट अची निकितो। डिप्टी ऐं रज़ा गॾु पुछियईं कहिड़ो हाल आहे। ॿुधायोमांसि त हाणे शायदि बीमारियुनि जी सुञाणप थी रही आहे ऐं इलाजु मुमकिन थी सघे। चयाईं असीं तव्हांजो हर हालत में इलाजु कराए तव्हांखे मुकमिल तरह ठीकु ठाक कंदासूं। ज़रूरत पई त तव्हांखे वरी बि इस्पताल मोकिलींदासीं। असांजो ख़्यालु आहे त तव्हां सिहतमंद ऐं ख़ुशि रहो। मूं अज़मत वारे बारे में चयुसि त मूंखे दिलि में कोन्हे, मूं सोचियो त मालूम कजे, मतां तव्हांखे ख़्यालु थियो हुजे त पोइ बाक़ाइदे ॻाल्हि ॿोल्हि कजे। चयाईं मूंखे पाईअ जो बि ख़्यालु कोन्हे। मूं हिकिड़े माण्हूअ खे चयो त पुलिस खे डपु आहे त मतां पली जो साहबु भॼी न वञे, पर असां माण्हू चारिया आहिनि। मूं चयो त पली जंहिंखे चइबो त तूं आज़ादु आहीं, घर वञ, त चवंदो त पहिरीं लेटर ॾेखारियो त कहिड़ी अथॉरिटीअ मूजिबि मूंखे ॿाहिरि वञिणो आहे। डिप्टी अज़मत लाइ हिन चयो छोकिरा ॿार आहिनि। सुप्रीडेंट चयो त मूं वटि दांह खणी आयो। मूं चयुसि त तूं माठि करे वेही रह, तुंहिंजे वञण जी ज़रूरत कान्हे। सुप्रीडेंट चयो आउं सच थो चवां त तोखे हिते हिन बीमारीअ जी हेॾी तकलीफ़ में ॾिसी मूंखे सख़्तु ॾुख थो थिए। आख़िर चयाईं जॾहिं बि को कमु हुजे 2 अखर लिखी मोकिल, आउं हलियो ईंदुसि। पोइ मालूम थियो त जंहिं माण्हूअ सां मथी ॻाल्हि कई हुआईं सो होम सेक्रेटरी पंजाब हो। दिलि में सोचियुमि त वेड़ जे उसूलनि जी भंजकड़ी करियो वेठो आहियां, झेड़नि जी कोटा कॾो को ख़तमु करियो वेठो आहियां। कई झेड़ा अॻु ई मचियल आहिनि। सरकार नामदार जो झेड़ो, बीमारीअ जो झेड़ो, अंग्रेज़ी अख़बार न मिलण तां जेको जेल में बैन अल-अक़वामी अहमियत जो मसइलो आहे ऐं ईरान इराक़ जंग खां घटि कोन्हे, फ़ौजी मेजर कैदीअ सां झेड़ो, डॉक्टर ते हफ़्तो अॻु दवाउनि वग़ैरह जे सिलसिले में सख़्तु कावड़ ज़ाहिर कयमि। डॉक्टर वीचारे ॻाल्हि ॿुधी अची माज़रत ऐं तलाफ़ी कई। ख़तनि पटनि न मिलण तां हिते जे SP CID लाहौर सां झेड़ो, पंजाब सरकार सां गर्मा गर्म लिख पढ़ हलंदड़ आहे। 3 ॾींहं चकर चीफ सूबेदार जे मोकिलियल सफ़ाईअ वारनि माण्हुनि जे जन गोड़ पे कयो, तन खे मुड़ी उमाणे छॾियुमि। उन करे ॼण चकर चीफ जी बेइज़ती कयमि ऐं हाणे हिन बचेशल अज़मत जंहिंमां कारदारियूं ककिया आहिनि तंहिंसां झेड़ो ऐं ॻाल्हि सॼी जेल जे वक़ार ऐं इज़त जी हुअण करे सॼी जेल जे वक़ार ऐं इज़त सां झेड़ो। पाण खे चयुमि त उहे हेतिरा सारा साॻिए वक़्तु जहिड़ा आख़िर कहिड़ी किताब में जाइज़ आहिनि। खणी कुझु बि न थिए, पर वेड़ जे उसूलनि जी संगीन ख़िलाफ़ वर्ज़ी त थी जेका नाक़ाबिले बर्दाश्त आहे। उहे सभु जहिड़ा कंदड़ कुवतूं पाण में गॾिजी मूं ख़िलाफ़ ख़ुमैनीअ वांगुरु यको जिहाद शुरू करे ॾियनि त मुफ़्त जी हचा ॻिचीअ में पइजी वेंदी। जेल जी अफ़वाह न्यूज़ एजेंसी मशहूरु आहे। उन एजेंसीअ जो इतलाउ आहे त सिंध जो शागिर्द लीडर अली हैदर शाह कोयटा वटि गिरफ़्तार थियो आहे ऐं हिन वक़्तु शाही किले में आहे। संदसि को ॿियो दोस्त बि ताज़ो गिरफ़्तार थियो आहे। मतिलबु त किले में सिंधियुनि जी नुमाइंदगी थी रही आहे। सॼो ॾींहुं हैदर शाह बाबति सोचींदो रहियुसि। वाड़ भरियूं म पाए तो पिणु लिखो ॾियणो, वहाणीअ वींदाए ओभर उतां हां लहे, मतो आहीं मछ तुल्हा तो थूनाहणी, तो जा भाई अछ तंहिं पाणीअ पुना ॾींहड़ा। कल वली ख़ान ऐं ॿियनि खे
पंजाब बदर ऐं क़ैद कयो वियो आहे। इरशाद अहमद हक़ानी बिज़न जे आपेशाही पॉलिसीअ ते दोस्ताणी तनक़ीद कई आहे ऐं खेसि MRD सां साथ ॾियण जी सलाह ॾिनी आहे। कालम निगार ज़फ़र इक़बाल सरकारी वाइदनि जो बेरहमीअ सां मज़ाक़ उॾायो आहे। असुल का ॻाल्हि पोइ ते कान छॾी अथसि। हाणे डालरी लीडरनि पंहिंजूं ज़ालूं औरतुनि ख़िलाफ़ु हलंदड़ जिहाद जे मैदान में आंदियूं आहिनि। बेगम लियाकत अली ख़ान ऐं अफ़वाह ते हमला कराया विया आहिनि। हिननि जो ब्लैकमेलिंग जो पुराणो CID जो सींगारियल टेक्निक जारी आहे। दलील दलाइल न ॾियो, उथंदे शर्त हिमालय जबल जे ॾोह कूड़ो इल्ज़ाम हणी अॻिले जो हवास ख़ता करे छॾियो। भली सॼी उमिरि सफ़ाइयूं ॾींदो वठे, थिए बि ईअं पियो। संदन शिकार कयल सॼो ॾींहुं सफ़ाइनि में पूरा आहिनि। को बि कोन थो ख़ुदि संदन सुध समा लहे ऐं उहो पुछे त अव्हांजो सियासी शुजरो कहिड़ो आहे ऐं धंधा कहिड़ा ऐं कंहिंजा पिया करियो। ब्लैकमेलिंग जे जवाब में सफ़ाई ॾिनी माना मुड़ुसु वियो। उन सां गॾोगॾु संदसि मुजरिमाना असलियत जो पर्दो बेजिगिरी ऐं बेरहमीअ सां मुकमिल हक़ीक़तुनि समेत पेश करणु ऐं खेसि उघाड़ो करे ज़लील करे छॾणु। पर कूड़ ऐं वधाउ खां कतई पासो कजे। उन जे बदिरां सही हक़ीक़तुनि जी ॻोल्हा ते जाखोड़ कजे ऐं दिमाग़ खां सोचण जो पूरो पूरो कमु वठिजे। कूड़ जो मुक़ाबिलो कूड़ सां न पर वॾी जाखोड़ सां मालूम कयल ऐं बेख़ौफ़ी ऐं क़ाबिलियत सां पेश कयल सच सां ऐं उन सच जे आधार ते वज़नदार दलीलबाज़ीअ ज़रिए संधाइतनि मोतमार धकनि हणण सां कजे। 3 बजा शाम निंड न आई सा न आई। हिन महिल मास्को ईंदो आहे, सो उहो बर्ज़नेफ़ जी ज़रई मसइलनि बाबति कयल तक़रीर नशर करण में लॻो पियो आहे। पाकिस्तान, भारत, बर्तानिया, चीन, रूस, अमेरिका सभिनी जे रेडियन खे वारो ॾिबो आहे, सभिनी जी ॻाल्हि ॿुधबी आहे। झट लॻो त ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ईरान, कोरिया ऐं अफ़गानिस्तान जहिड़ा रेडिया बि ॿुधी वठिबा आहिनि। जेको आयो सरकार घटि में घटि रेडियन खे जमहूरी हक़ ॾिजे त पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइनि, भले हर को फ़क़ीर पंहिंजो दास्तान बयानु करे ॿुधाए। अमीर चए थो सलवार नहीं पाई, ॾिठमि त बराबरि वेंझी, कपिड़ा त मटाया अथमि पर सुथण साॻी मेरी पई अथमि। डायरीअ में हूअं ई माण्हू सभु ख़्याल ऐं ॻाल्हियूं लिखी नथो सघे। को रूसो फ्रेंच अदीब हुजे त बि की न की ॻाल्हियूं छॾे वेंदो। सियासी माण्हू ख़ासि करे क़ैदी सियासी माण्हूअ जी त ॻाल्हि ई ॿी आहे। ॿी ॻाल्हि त हिन डायरीअ में जेके राया या ॻाल्हियूं लिखां थो त से सियासी ख़्याल खां बाक़ाइदे सोचियल सम्झियल ऑफिशियल ॻाल्हियूं थी ई नथियूं सघनि। हीअ त कचा फिका ख़्याल जीअं अचनि था तीअं लिखां थो, उन्हनि मां के क़ाइमु रहंदा, के तब्दील करणा पवंदा। पंहिंजे हाल सारो बाक़ाइदे ऐं मुस्तनिद ॻाल्हियूं उहे आहिनि जेके मज़मूननि, मक़ालनि या तक़रीरुनि जी सूरत में पेश कजनि थियूं। ही प्राइवेट ख़्याल आहिनि ऐं मुमकिन आहे त लिखण खां पोइ ॿिए ॾींहुं ई ग़लति नज़र अचनि ऐं बदिलाइणा पवनि। हूअं ख़ुदा कंदो त मंझान रदी ऐं कत एतिरो घणो कोन निकिरंदो, पर त बि ॻाल्हि ज़हन में साफ़ हुअणु घुरिजे। फूं फूं वेंझण करे नक वहण जा ख़्याल पियो ॾेखारे। 4:30 थिया आहिनि, 5 बजे चकर ॾींदुसि। 5:30 महिल दर पूर थी वेंदी। हूअं पहिरीं मई खां पोइ सिर्फ़ु वार्ड बंदि थियणु घुरिजे, कमिरो न। माण्हूअ खे ॿाहिरि विरांडे अंदरि सुम्ही सघणु घुरिजे, पर पहिरे लाइ मुलाज़िम सिपाही घटि आहिनि। सुप्रीडेंट चवाए मोकिलियो हो त 2-3 ॾींहं तरस। अॼु भुल कयमि जो डिप्टीअ खे कोन चयमि त घटि में घटि सांझीअ ताईं त ॿाहिरि रहणु ॾियो। हीउ विचीअ जो ताला त न ॾियो, पर जॾहिं वेसर जिंदु छॾे। ॿाहिरि कंहिं बर्तन जो खड़को थियो। 1 सेकंड लाइ ईअं लॻो ॼण को चए पियो खीर वारो। शाम लतीफ़ाबाद घर गेट ते खीर सां भरियल बाल्टीअ वारो माण्हू मुंहिंजे हथ में खीर जो थां नूरनि लाइ केॾांहुं गुम थी वियो। सेकंड जे बि हिकु नंढड़े हिसे में ॼण बिजलीअ जी तेज़ीअ सां सॼो मंज़र ज़हन जे परदे ते डोड़ी वियो। उन ई सेकंड में वरी खणी ॾिस त कोट लखपत सिक्योरिटी वार्ड, साॻियो कमिरो, अमीर, मुनीर, टाइगर ऐं आं वाड़े लाशऊर तुंहिंजूं बाज़ीगरियूं ऐं करतब। 5 थी विया आहिनि, हाणे चकर ॾियां।